कराची में 4 अरब रुपयनि जे मालियत जी 67 एकड़ खां वधीक ज़मीन बाबति अलाटमेंट वापसि वठण बावजूदि रेवेन्यू रिकॉर्ड में नयूं एंट्रियूं रिकॉर्ड थियण जो इंकशाफ थियो आहे, जंहिं बाद नेब हरकत में अची वियो आहे ऐं समूरियूं गैर क़ानूनी एंट्रियूं रद्द करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। नेब कराची जी जांच में ज़मीनुनि जी मुबैना गैर क़ानूनी अलाटमेंट वारे मामले में अहम घबराई साम्हूं आई आहे। मंगो पीर जे देह जाम चाकरो में 4 अरब रुपयनि खां वधीक मालियत जी 67 एकड़ 30 गुंठा ज़मीन बाबति थियल समूरियूं मुबैना गैर क़ानूनी रेवेन्यू दाख़िलाऊं रद्द करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। दस्तावेज़नि मूजिबि मामलो असल में मई 2017 में शुरू थियो, जॾहिं बोर्ड ऑफ रेवेन्यू तरफ़ां लैंड एक्विजिशन एक्ट तहत ॼाणायल ज़मीन बाबति अलॉटमेंट जो अमल कयो वियो। बाद में लैंड यूटिलाइज़ेशन डिपार्टमेंट तरफ़ां ज़मीन बाबति अलॉटमेंट ऑर्डर वापसि वरितो वियो। इन सां गॾु ज़मीन सां लाॻापियल सर्वे नंबर 169 खां 178 पिणु रद्द कया विया। हिते मामलो वधीक अहम बणिजे थो। अलॉटमेंट वापसि वठण ऐं सर्वे नंबर रद्द थियण बावजूदि रेवेन्यू रिकॉर्ड में ज़मीन बाबति एंट्रियूं मुकमल तौर ते ख़त्म न थियूं। दस्तावेज़नि मूजिबि 24 मार्च 2023 ते दाख़िला नंबर 255 जी सूरत में नई दाख़िला पिणु रिकॉर्ड में म्यूटेट कई वई। यानी बुनियादी सवाल इहो पैदा थियो त जॾहिं ज़मीन जी अलॉटमेंट अॻी वापसि वरिती वई हुई ऐं लाॻापियल सर्वे नंबर बि रद्द थी चुका हुआ, त पोइ 2023 में नई रेवेन्यू दाख़िला कीअं थी। इन मामले ते कराची डिवीज़न जे कमिश्नर ऑफिस तरफ़ां डिप्टी कमिश्नर कराची ओलह खे कार्रवाई जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं। हिदायत में चयो वियो त 24 मार्च 2023 वारी दाख़िला नंबर 255 खे रद्द कयो वञे। इन सां लाॻापियल बुनियादी ऐं बाद वारियूं एंट्रियूं पिणु ख़त्म कयूं वञनि ऐं ज़मीन बाबति वधीक लीज़ या सब लीज़ रोकी वञे। इन खां पोइ डिप्टी कमिश्नर कराची ओलह जी ऑफिस तरफ़ां मामलो असिस्टेंट कमिश्नर मंगो पीर ॾांहुं मोकिलियो वियो। हाणे मुख़्तियारकार मंगो पीर तरफ़ां 10 अगस्त 2026 ते अमल दरामद रिपोर्ट जमा कराई वई आहे। रिपोर्ट मूजिबि दाख़िला नंबर 255 ते ॻाढ़ी मस सां रद्द जो नोट लॻायो वियो आहे ऐं लाॻापियल रिकॉर्ड जूं कापियूं पिणु रिपोर्ट सां गॾु मोकिलियूं वयूं आहिनि। अहम ॻाल्हि इहा बि आहे त मुख़्तियारकार ऐं असिस्टेंट कमिश्नर मंगो पीर जे रिपोर्टुनि जूं कापियूं नेब कराची ॾांहुं पिणु मोकिलियूं वयूं आहिनि। हाणे हिन मामले में असुल सवाल रुॻो दाख़िला रद्द थियण जो न आहे। सवाल इहो आहे त 4 अरब रुपयनि जी मालियत वारी 67 एकड़ खां वधीक ज़मीन बाबति अलॉटमेंट वापसि वठण बावजूदि रेवेन्यू रिकॉर्ड में नयूं एंट्रियूं कीअं थियूं, कहिड़े बुनियाद ते कयूं वयूं ऐं उन सॼे अमल में कहिड़नि ऑफिसरनि या इदारनि जी ज़िम्मेवारी हुई। नेब जी जांच में इन्हनि सवालनि जा जवाब अहम बणिजी विया आहिनि। वाज़िह त मौजूदा दस्तावेज़नि में ज़मीन जूं एंट्रियूं रद्द करण ऐं सरकारी कार्रवाई जा तफ़सील मौजूदु आहिनि, जॾहिं त कंहिं फ़र्द ते करप्शन या गैर क़ानूनी अमल जो इल्ज़ाम हतमी तौर साबित थियण जो फ़ैसिलो जांच मुकमल थियण खां पोइ थी सघे थो।